नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे गंभट खां ख़बर ॾींदा हलूं त अगरा भरिसां गवर्नमेंट हाई स्कूल मैताणी जे उस्तादनि, शागिर्दनि, शहरियुनि, सियासी समाजी अॻुवाणनि पारां गवर्नमेंट हाई स्कूल मैताणी खां मैताणी रोड डेरो रोड ते रैली कढी वई। रैली में शरीक अॻुवान गुलाम शबीर शर, उस्ताद लतीफ़ शाह, उस्ताद वाहब मरखंड, उस्ताद अब्दुल सत्तार सियाल, शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु तइलीमी रैली कढण जो मक़सदु त वालिदिन पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में दाख़िल कराइनि, छो त सरकारी स्कूल में मयारी तइलीम सीनियर उस्तादनि जी निगरानी में ॾिनी वञे थी। हिननि जो चवणु आहे त सरकारी स्कूलनि में रांदियुनि कराइण खां अलावा ॿारनि में उत्साह पैदा करण जे लाइ तक़रीरी मुक़ाबला, क्विज़ कॉम्पिटिशन, टेबलोज़ पिणु कराया वञनि था। हिननि चयो त सरकारी स्कूल में सहूलियतनि जी खोट बावजूद बि अॼु असां शागिर्दनि खे प्राइवेट स्कूल खां बहितर तइलीम मुहैया करे रहिया आहियूं। तइलीम हर इंसान जो बुनियादी हक़। मज़दूरनि, हारियुनि, शहरियुनि खे घुर्जे त पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूल में दाख़िल कराए सरकारी स्कूलनि खे अवल कनि। हिननि वधीक चयो आहे त वालिदिन ॿारनि खे घुर्जे त स्कूल में पाण वठी अचनि ऐं सरकारी स्कूल इंतिज़ामिया सां पंहिंजापण वारो रस्तो जोड़ी जहालत खे ख़त्म करे ॿारनि खे तइलीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़े। उस्ताद रैली में शरीक थींदड़नि खे ख़िताब कंदे चयो त असां अर्ज़ु करियूं था त पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में दाख़िल कराइनि, छो त असां सभु सरकारी स्कूलनि में पढ़िया आहियूं। असां वटि बि अॼु बि अहिड़ा मिसाल मौजूद आहिनि जेके आला उहिदनि ते रही चुका आहिनि। इहे सभु सरकारी स्कूल में पढ़िया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।